हेडलाइन सवालिठियूं अहम खबर है आवाज़ शेयर कंदासीं। सिंध हुकूमत जा चोलिस्तान कैनाल ते सख्त खदशा ज़ाहिर। CDWP तरफ़ां चोलिस्तान कैनाल जी मंजूरी गैर कानूनी है। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंधु दरिया ते कैनाल ॾियण वारो मामिलो गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में पेश कयो वियो आहे। क़तई फ़ैसिले ताईं उन मामले खे कंहिं बि फोरम ते बहस हेठि न आंदो वञे। अपडेट कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां राब्तो। चोलिस्तान कैनाल वारे मामले ते एटनिक इजलास में बहस न करण जो मुतालबो कयो वियो। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। हिकु भेरो ॿीहर सिंध हुकूमत जा चोलिस्तान कैनाल ते सख़्त खदशा ज़ाहिर। CDWP तरफ़ां चोलिस्तान कैनाल जी मंजूरी गैर कानूनी आहे, इहो चवणु आहे वॾे वज़ीर जो। सिंधु दरिया ते कैनाल ॾियण वारो मामिलो गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में पेश कयो वियो आहे। क़तई फ़ैसिले ताईं उन मामले ते कंहिं बि फोरम ते बहस हेठि न आंदो वञे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां राब्तो कयो आहे। चोलिस्तान कैनाल वारे मामले ते एटनिक इजलास में बहस न करण जी घुर कई वई आहे। अपडेट कंदासीं। सिंध हुकूमत जा चोलिस्तान कैनाल ते सख्त खदशा ज़ाहिर। CDWP तरफ़ां चोलिस्तान कैनाल जी मंजूरी गैर कानूनी आहे। सिंधु दरिया ते कैनाल अॾण वारो मामिलो गॾियल मुफ़ादनि वारे काउंसिल में पेश कयो वियो आहे। क़तई फ़ैसिले ताईं इन मामले खे कंहिं बि फोरम ते बहस हेठि नथो आणे सघिजे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां राब्तो। चोलिस्तान कैनाल वारे मामले ते एटनिक इजलास में बहस न करण जो मुतालबो कयो वियो। सिंध हुकूमत जा चोलिस्तान कैनाल ते सख्त खदशा ज़ाहिर। CDWP तरफ़ां चोलिस्तान कैनाल जी मंजूरी गैर कानूनी आहे। तफ़सील मालूम कंदासीं शहज़ाद जलवानी खां। जी शहज़ाद, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल। डिप्टी वज़ीर आज़म इसहाक़ डार की सदारत हेठि 19 नवंबर से ECNEC एटनिक जो इजलास तलब किया गया है। इजलास जो 3 मुफ़ादी एजेंडा जारी किया गया है। उनमें चोलिस्तान कैनाल से गौर करण से सिंध जा ख़दशा ज़ाहिर किया विया आहिनि। हुकूमत सिंध पारां सुई खां कश्मीर ताईं रोड की तामीर, ग्रीन लाइन बस रैपिड ट्रांजिट सिस्टम कराची ऐं खानजी क्लास खां ज़ियारत ऐं रोड की तामीर शामिल आहिनि। इनमें हिकिड़ो जेको गौर तलब जेको आहे जुमिलो आहे उहो आहे त डिप्टी वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास में डिप्टी वज़ीर आज़म जी इजाज़त सां ॿिए एजेंडा ते बि गौर थी सघंदो। उन जुमिले ते सिंध हुकूमत पारां ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि। चोलिस्तान कैनाल जे मामले ते ॻाल्हि ॿोल थी सघे थी। उन बाबति सिंध जे वॾे वज़ीर पारां डिप्टी वज़ीर आज़म इसहाक़ डार सां राब्तो और चोलिस्तान कैनाल के इजलास में बहस हेठि न आणण जो मुतालबो कयो वियो आहे। चोलिस्तान कैनाल जो मामलो गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में पेश कयो वियो आहे। उन ते बहस न थियणु घुरिजे। CDWP चोलिस्तान कैनाल जी गैर कानूनी मंजूरी ॾेई छॾी हुई। सिंध जे वॾे वज़ीर जो इहो माना इहो ॼाणायो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर पारां वधीक इहो ॼाणायो वियो आहे त सिंध खे चोलिस्तान कैनाल मामले ते सख़्तु पुछा आहिनि। उन करे मामिलो CCI में पेश कयो वियो आहे। ऐं वॾे वज़ीर पारां इहो चयो वियो आहे जेसिताईं गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल अंतिम फ़ैसिलो न कंदी तेसिताईं चोलिस्तान कैनाल ते कंहिं बि फोरम ते बहस नथो थी सघे। टेक्निकल इजलास में चेयरमैन प्लानिंग एंड डेवलपमेंट शिरकत कंदो सिंध मां ऐं आबपाशी जे वज़ीर ऐं तालीम वारे वज़ीर जी बि शिरकत जो इम्कान आहे। ठीक है शहज़ाद, अवां जी वरी महिरबानी अपडेट करण लाइ।